बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ 138 क़िस्तूं असां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 139 क़िसो असांजो हले पियो अली पारा जो। अली पारा जेको हिकिड़ो ठॻ हुयो मिस्र जो, जेको ईअं ठॻियूं करे माण्हुनि खां निकिरी वेंदो हथनि मां जीअं पारो निकिरी वञे, जंहिंजे करे हुनखे सॾींदा हुआ अली पारा। हाणे अली पारा हुनजो पीउ हुयो अहमद वनफ़, जेको ख़लीफ़े हारून रशीद जो हिकिड़ो ख़ासि माण्हू हुयो। उन पीउ हिनखे घुरायो बगदाद में। उते ई अॻिए किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं दलीला जेका मकार हुई, उनजी धीअ ज़ैनब उन सां हे शादी करणु पियो चाहे, जंहिं हुनखे चयो त तूं मुंहिंजे भाउ खां मुंहिंजो संग वठि। हिन जो भाउ हुयो ज़रीक नाले सां। ज़रीक नाले सां हिन जो भाउ हो। हाणे हे उन ज़रीक जे दुकान ते पियो अचे, जंहिं ज़रीक 200 दीनारनि जी थेली रखी चैलेंज कयो हुई त जेको खणे उनजी मिल्कियत आहे। गुज़िरियल क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हे वेस मटाए उते वियो, पर ज़रीक़ हिनखे सुञाणे वियो। आख़िर में नांग खणी वियो, पर पोइ बि हुन हुनखे सुञातो। हिन बि कसम खयो त मूंखे हर हाल में इहा थेली खणी, जीअं ज़रीक़ खे झुकायां त ज़रीक़ खां पंहिंजे भाणजी जो संग वठां। हाणे वरी हे वियो ज़रीक़ जी दुकान ते। सिजु लहे पियो, ज़रीक़ जे दुकान ते आयो, पासे खां अची लिकी बीह रहियो। हे जो लिकी बीह रहियो त हिन ॿुधो त ज़रीक़ चए पियो त अॼु हीअ थेली मां पंहिंजे घर खणी वेंदो, जे रखी वियुसि त थी सघे थो त इहो ठॻु अचे ऐं चोरी करे वरी खणी वञे, तंहिंजे करे मां हीअ थेली पाण सां गॾु खणी वेंदुमि। हिन ॿुधो, इंतज़ार में हुजे, कुझु घड़ी गुज़री त ज़रीक़ दुकानु बंदि कयो। ज़रीक़ दुकानु बंदि कयो, उहा थेली बि खईं, पंहिंजे कमीस में अंदरां लिकाई, हलियो। ज़रीक़ अॻियां, अली हुन जे पोयां लिकंदो लिकंदो तां त अची ज़रीक़ पंहिंजे पाड़े में पहुतो। उते जो पहुतो त ईअं दोलनि तमामनि जा आवाज़ पिया आया। ज़रीक़ जे पाड़े में को विहां हुयो। ज़रीक़ दिलि में चयो त इहा थेली वञी ज़ाल खे थो ॾियां, पोइ कपिड़ा मटे वञा थो इन विहांव ते वञी ख़ुशीअ में शामिलु थियां, ख़ुशीअ में शामिलु थियां। अली हिन जे पोयां। ज़रीक़ जी जेका ज़ाल हुई उहा हिकिड़ी हबशे हुई, ख़लीफ़े हारून रशीद जे वज़ीर जाफ़र जी हिकिड़ी उहा कनीज़ हुई, पर हुन आज़ादु कयोसि। उन मां ज़रीक़ खे हिकिड़ो पुट जो औलाद हुयो, अब्दुल्लाह नालो हुओसि। ज़रीक़ पंहिंजे ज़ाल सां वाइदो कयो हो त इन नंढड़े जो जॾहिं सुनत कराईंदासीं, तोहर कराईंदासीं, त उन में मां इहा थेली जेका आहे गॾु कई अथमि, इहा थेली उन में मां ख़र्चु कंदुसि। इहा थेली उन लाइ गॾु करे रखी अथमि। ज़रीक़ आयो घर, मुंहं में मज़ो कोन हुयुसि। ज़ाल पुछियुसि त छो अॼु तुंहिंजो मूड सही न आहे? हिन चयो त अॼु अला असां हिकिड़ो ठॻु मुंहिंजे पोयां लॻाए छॾियो। अलाए त केतिरा दफ़ा उहो दुकान ते आयो, वेस मटे, रूप मटे, इहा थेली खणणु, पर मां हुनखे सुञाणे वरितो। अञा ताईं त उहो कामयाबु न थियो, पर मां उन खुटके जे करे इहा थेली खणी आयो आहियां घर। थेली घर खणी आयो। ज़ाल चयसि त पोइ बसि ॾे या मूंखे, मूं चई पियो त ही नंढड़े जे ख़ुशीअ में ख़र्चु कंदासीं, भला मां रखां पाण वटि। ज़रीक़ हिनखे थेली। अली मिस्री, अली पारा लिकी हिकिड़ी कोठड़ीअ में वेठो, उतां ॾिसे बि पियो, ॿुधे बि पियो। ज़रीक़ पंहिंजा कपिड़ा मटिया, कपिड़ा मटे ज़ाल खे चयईं त अब्दुल्ला जी मां वञा थो शादीअ में, थेली जो ख़्यालु कजांइ। ज़ाल चयसि त थकिजी पियो हूंदे, सॼो ॾींहुं दुकान ते वेठे, थोरो आरामु कर, पोइ वञ।
हिन चए त हा इहो बि सही थी थिए। ज़रीक सुम्ही पियो, अली वेठो पियो ॾिसे। कुझु घड़ी गुज़री त अली आस्ते आस्ते पेर में विधी हुयो ई अली पारां। सो ॾिठई त हिन जी ज़ाल जिथे थेली लिकाए रखी हुई, हिन जी उतां थेली खणी ऐं निकितो ॿाहिरि। हिते ई वरी साॻो जो हिन खे दोल दमामनि जा आवाज़ पिया आया त हिन चयो त भला हेॾे वञा, भला कुझु टाइम थोरो सॼो ॾींहुं अॼु डुकां कई अथमि, सो भला थोरो दिलि में तरायां। हे बि वियो शादीअ जे प्रोग्राम, उते वञी ॾिसण। ज़रीक सुतो पियो हुजे, पर हाणे ज़रीक सां सॼो ॾींहुं जो अॼु हिन ठगियूं कयूं थेलीअ जे करे, त हुनखे ॼण निंड में ख़्वाब बि उहे पिया अचनि। हिन ख़्वाब में ॾिठो त हिकिड़ी झिरकी हुजे, उहा झिरकी हिन जी थेली खणी आई, चुंब में उॾामी। अब्दुल्ला जीअं जो ख़्वाब, हुन ज़रीक जीअं जो ख़्वाब ॾिठो त छिरको परे उथी पियो। ज़ाल खे सॾु कयईं, अब्दुल्ला जी मां ऐं उथ इहो थेली ॾिस हथी कया। हूअ जो उथी थेलीअ खे जो ॾिसे, थेली त आहे ई कान। माई दाहूं करणु लॻी। हिन ज़ाल खे चयो त कहिड़ो तूं सदोरी आहे, थेली ॾिनी में त तूं थेली संभाले न सघीं। बसि पक इहो ठग थेली खणी वियो। पर इहो आहे त मूंखे ख़बर आहे त इहो अली पारां आहे, उन खां सवाइ ॿिए कंहिंखे ज़रूरत ई न आहे। पर तर्स मां इहा थेली वापसि खणी छॾियां। ज़ाल चयसि त जेकॾहिं हिन थेली न आंदई त मां दर खे तालो ॾेई छॾींदीसीं, सॼी राति वार घिटीअ में सुतो पियो हूंदो। ज़रीक निकितो ॿाहिरि, चई त भला हेॾे ॾिसां शादी वारे प्रोग्राम में ॿाहिरि माण्हू हुजनि घणा, हिन जे भला हेॾे ॾिसां। हे जो आयो हेॾे होॾे ॾिठई माण्हू जाम हुजनि, ईअं ओचितो हिन जी नज़र अलीअ ते पइजी। ॾिसे त अली बि वेठो आहे। दिलि में चई त हे सदोरो मुंहिंजी थेली खणी वियो आहे, हाणे ज़रूरु हितां वरी वेंदो अहमद जे घर। सो हाणे हिते कोन मूंखे ॾींदो थेली, तंहिंजे करे भलो आहे त मां वञा सोॾे घर। हे अली उते ई वेठो त हे अहमद जे घर रवानो थियो। उते वियो, हे वञी उते छित ते चढ़ी वेही रहियो। छित ते चढ़ी ऐं उतां पासे में हेठि लही कुंडड़ीअ में लिकी वेही रहियो। राति जो वॻड़ो सभु सुता पिया हुजनि। कुझु टाइम गुज़रियो त हीअं दर खड़कियो। दर जो खड़कियो त ज़रीक हुयो ई हिन जे इंतज़ार में। ज़रीक पुछियुसि केरु आहे? चई त अली मिस्री। ज़रीक चयसि थेली आंदी अथई, आवाज़ु मटाए चईंसि। अली वरी सम्झो त हसन शुमान आहे जंहिं मूंखे रंग बंग हुयो, उहो त मूंखां पुछे। हिन जे त तसवर में ई कोन हो त को ज़रीक एॾो सियाणो हूंदो। हिन चयसि हा आंदी त दर खोल। चई त न, जेसि ताईं मां थेली न ॾिसंदुमि न त मां दर न खोलींदुमि, छो जो तुंहिंजे पीउ सां मां हीअं शर्त। अलीअ चयसि चङो भला हथु वधाए त मां तोखे थेली ॾियां। हिन दर खे थोरो ई दर में जी काठ जो दर हुयो, थोरी विथी हिन हुतां हथु ॾिनो, अलीअ हिन खे थेली। ज़रीक तकड़ में हथु अंदरि करे जेॾां आयो उतां ई छितां चढ़ी वापसि हली वियो। अली बीठो हुजे दर ते पे इंतज़ारु कयईं। कुझु टाइम गुज़रियो, दर जो न खुलियो त हिन वटि ज़ोर सां दर खड़काइण शुरू कयो। हीउ ॾाढियां जो पियो दर खड़काए त जेके सुता पिया त उथी पिया। अड़े हे त अली मिस्रीअ जा जेके आहिनि से लॻे थो त उहो पियो दर खड़काए। दर खोलियुनि। अली ॾे ख़बर थेली। अली शुमान खे चयो त मूंसां भोग न कर, मां थेली तोखे ॾिनी आहे। हुन चयो यार दरवेश आंजा मूंखे कान ॾिनी अथई। चई तो त मूंखे चयो त मां कसम खयो आहे त जेसि ताईं थेली न ॾेखारींदे दर न खोलींदुसि, तुंहिंजे पीउ सां मुंहिंजी शर्त रखियलु आहे। शुमान कसम खयो, कलमो भरे वियुसि। चई त न, मां थेली न वरिती। बसि मां सम्झी वियुसि ज़रीक जी चालाकी अथई, हो तोखां खणी वई। अली बि सम्झी वियो। अली चयो त पोइ मां बि न छॾींदोमांसि, बसि हाणे तव्हां सुम्हो, मां वरी वञां थो। अली वरी उतां ई वापसि थियो, वरी आयो शादीअ में आयो।
ॾिसी त ज़रीक़ु ते वेठो आहे, ज़रीक़ु ते वेठो। हे उतां ई वरी ज़रीक़ जे घर वियो, भित टपी, भित तां हे घर में अंदरि वियो। अंदरि वियो, ॾिसे त हिन जी ज़ाल सुठी पई आहे। हिन छा कयो, हुनखे नशो सिंघाई ऐं हिन हुनजी माईअ जा कपिड़ा जेके हुआ उहे कपिड़ा पातई। नंढड़ो सुतो पियो हुउसि, उहो बि खई। हेॾे होॾे ॾिठई हिकिड़ी टोकरी पई, हुन में मिठाई पई, उहा बि खई। बसि अञा घड़ी कान गुज़री त ज़रीक़ दर खटकायो। अली शातिर त हुयो, माई जे आवाज़ में हिन खे चईं त केरु आहे? ज़रीक़ चयसि त अब्दुल्ला जो पीउ। अली चयसि त मां कसम खयो आहे त जेसि ताईं तूं थेली न आणींदी मां दर न खोलींदीसि। ज़रीक़ चयसि त मां थेली आंदी आहे। अली चयसि पहिरियों मूंखे ॾे। हिन चयो चङो भला टोकरी लड़काए त मां उन में उछलाया। अली टोकरी त हुयसि हथ में, हुन उतां ई दर खां मथां ईअं थेली उछलाई। ज़रीक़ थेली जो उछलाई त अली उहा थेली बि खईं ऐं नंढड़े खे ॾिनई नशो, उनखे बि नशो सिंघाए उनखे बेहोश करे जिॾां आयो हो वरी साॻो भित टपी निकिरी वियो, सिधो आयो पंहिंजे घर। उते अची उहा थेली बि ॾिनई उन्हनि खे ऐं छोकिरो बि ॾेखारियो। वड़े वाली जहिड़ो ॿुधे तहिड़ो ॾिठे। मिठाई जेका आंदी आई, मिठाई बि सभिनी खे ॾिनई। शूमान खे चई त हीउ छोकिरो जेको आहे ज़रीक़ जो पुटु आहे, हिन खे लिकायो। शूमान बि घटि कोन हो, शूमान छोकिरो त वठी हिन खां ॿिए कमरे में लिकाए छॾियो। हिकिड़ो नंढड़ो ॿकरीअ जो फर उहो ज़बे कयो। उहो ज़बे करे उनखे कटे, उनखे छा कयनि जो उनजे मथां अछो कपिड़ो ॾेई ईअं लाश वांगुरु बणाए छॾियसि। उहो रखी छॾियो। हिननि खे पक ई त ज़रीक़ ईंदो। हाणे ज़रीक़ थेली जो उछलाई, कुझु टाइम गुज़रियो, दर कोन खुलियो। दर जो न खुलियो त ज़रीक़ वठी ॾाढियां दर खड़कायो। ॾाढियां जो दर खड़काई त ज़ाल उथी। ज़ाल पुछियसि केरु? ज़रीक़। थेली आंदई? चई छो, मां थेली तोखे ॾिनी जो। ज़ाल चयसि न, मूंखे थेली मां न ॾिठी आहे, न मूंखे ॾिनी अथई। ज़रीक़ सम्झी वियो त ज़ाल कूड़ नथी हणे, हे पक अली वरी अची ऐं मुंहिंजी थेली खणी वियो। दर खोलियनि, अंदरि अचे न मिठाई न छोकिरो जो कोन्हे त भाउ वठी माई दाहूं करणु लॻी। माई रोअण पिटणु लॻी। चई त मां वज़ीर वटि हलंदीसि, वज़ीर वटि छिके हलंदीसि। मुंहिंजो पुटु जेको आहे सो तुंहिंजे करे इहो शातिर जेको आहे शैतान आहे उहो खणी वियो। तोसां पियो ठगी करे, इहे सभु तुंहिंजे करे थियो आहे। थेली त थेलीअ जे माॻ हाणे मुंहिंजो पुटु थो वञे, मां वज़ीर वटि दाई थींदुसि। ज़रीक़ चयसि त बराबरि इन जो ज़िमेदार मां आहियां, पर मां इन सां मां हाणे पुॼी न सघंदुमि। बसि हाणे मां इन सां ठाह करणु थो वञां। छोकिरो त वठी चांसि। हिन सुलह जो रुमाल उहो ॻिचीअ में ॿधो निकितो। वरी आयो अहमद वनफ़ जे घर, अची दर खड़काई। दर खोलियनि, ज़रीक़ अंदरि आयो। शूमान पुछियुसि भाउ ॾे ख़बर कीअं आयो आहे? चई यार अली मिस्री खे तव्हां मुंहिंजी सिफ़ारिश कयो, मूंखे पंहिंजो पुटु ॾे, मां थेली छॾी। शूमान चयो त अली त अला सणाई करे थो, असांखे ॿुधायो छो न त इहो ज़रीक़ जो पुटु आहे। ज़रीक़ चयो त छो, छा थियो मुंहिंजे छोकिरे खे? चई यार तुंहिंजो छोकिरो त मरी वियो। हू वठी रोअणु लॻो। अड़े भणा हाणे मां हिन जी माउ खे छा जवाबु ॾींदुसि? हिन जी माउ मूंखे छिकींदी। हुननि उहो कफ़न ॾेई रखी छॾियो। ज़रीक़ अची हुनजे मथां बीठो, रोए बि पियो। नेठि आस्ते आस्ते करे उतां कपिड़ो मथे कई त ॾिसे त ॿकरीअ जो ॿचो, ॿकरीअ जो फर। अड़े अली ख़ुदा जी मार पवई, तो मुंहिंजो साहु कढी छॾियो, मूंखे पंहिंजो पुटु ॾे। हिन खे पुटु ॾिनो। अहमद वनफ़ चयसि सवा तो पाण चैलेंज कयो हो, थेली लड़काई हुई त जेको खणे उनजी मिल्कियत आहे। हाणे अली मिस्री जी थिए। ज़रीक़ चए बाबा मां थेली छॾी,
मुंहिंजो चैलेंज बि हुयो पर मां थेली चई। अली चयसि हाणे ॻाल्हि ॿुध, तोसां ठाह आहे पर तूं पंहिंजे भाणज जो मूंखे संग ॾे, भाणज जो मूंखे संग ॾे। अली मिस्री चुप थी। शूमान चयसि त असांजो तोखे ई माइटी क़बूल आहे? हिन चयो त मूंखे इहा माइटी क़बूल आहे पर शर्त आहे त इन जो अली हक़ुमहर अदा करे सघे त। शूमान चयो त भाउ हक़ुमहर केतिरो थींदो, छा आहे हक़ुमहर? हिन चयो त भाउ ज़ैनब कसम खयो आहे मुंहिंजी भाणजे त मां शादी कंदसि उन सां जेको अज़रा यहूदी, अज़रा नालो हुअसि माई। भाउ हुन दौर में वॾी हिकिड़ी अज़रा जादूगर, उन जी धीअ कमर, अज़रा यहूदी जी धीअ कमर, उन जा कपिड़ा ऐं ज़ेवर, उन जा कपिड़ा ऐं ॻह जेको खणी ईंदो ईअं सम्झो त उहो मुंहिंजो हक़ुमहर आहे, मां उन सां शादी कंदुसि। सो जे अली इहो शर्त क़बूल करे हक़ुमहर अदा करे सघे त मां पंहिंजी भाणजी शादी अली सां कराई। अली चयो त मां अॼु ई राति इहो कमु कंदुसि, अॼु ई राति इहो कमु कंदुसि, मूंखे मंज़ूर। शूमान चयसि त बाबा बेवकूफ़ न थी, तोखे ख़बर नाहे अज़रा जी, तोखे ख़बर अज़रा जी नाहे, मारिजी वेंदी। कीअं? चई त भाउ अज़रा यहूदी जेको आहे वॾो जादूगर, मकार ऐं दगाबाज़ आहे। उन जे कब्ज़े में जिनात आहिनि। शहर जे ॿाहिरि उन जो हिकिड़ो महल आहे, उन जूं जेके सिरूं आहिनि से सोन ऐं चांदीअ जूं, वॾो महल आहे। उहो शहर जे ॿाहिरां आहे। उहो महल कंहिंखे बि ॾिसण में न ईंदो आहे, छो जो जादूअ जो महल आहे। उहो महल सिर्फ़ु उन महिल ॾिसण में ईंदो आहे जॾहिं यहूदी उन में अंदरि हूंदो आहे। जॾहिं उहो महल खां ॿाहिरि निकिरंदो आहे त महल ग़ाइबु थी वेंदो आहे। हुन जी धीउ जो नालो कमर आहे, जंहिंजा कपिड़ा हितो खां हक़ुमहर में घुरे थी। उहे कपिड़ा इन अज़रा कंहिं जादुई तिल्स्मी ख़ज़ाने मां आंदा। पोइ उहे कपिड़ा जेके आहिनि उनखे हिकिड़ी सोनी पेती आहे, उन में विझी ऐं महल में रखंदो आहे। पोइ उते हीअ बि इहो चवंदो आहे त किथे आहिनि मिस्र जा उस्ताद ठग, इराक जा गुंडा ऐं अजम जा गुंडा जेके कपिड़ा खणी वञनि, जेको खणी वियो उहो हुनजो मालिक। वॾा वॾा शास्त्र, वॾा वॾा ठग, अलाए केतिरियूं उस्तादियूं करे चुका आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं कंहिंखे बि इहे कपिड़ा हथु न अची सघिया। पर अञा बि ईअं थियो आहे जो उहे हिन यहूदीअ जे कब्ज़े में ईंदा आहिनि ऐं यहूदी उन्हनि ते जादू करे कंहिंखे बांदर, कंहिंखे गॾु, कंहिंखे घोड़ो, मतिलबु ईअं करे छॾियो। अली चयो त छा बि थिए इहे कपिड़ा मां ज़रूरु खणंदुमि, हक़ुमहर मां इहो ॾींदुमि। अब हिन यहूदीअ जो दुकानु अथई फिलाणी बाज़ार में। हिननि ॿुधायसि। अली निकितो यहूदीअ जे दुकान ते, जेको ॾस पतो हिननि जेको ॾिनोसि, हीअ अची दुकान ते पहुतो, ॾिसे त यहूदी वेठो आहे। ॿाहिरां दुकान जे खच्चर बीठो हुउसि। हे लिकी इंतज़ारु करणु लॻो। कुझु देरि खां पोइ यहूदी दुकानु बंदि कयो। घड़ी गुज़री त यहूदी दुकानु बंदि कयो। यहूदी दुकानु बंदि कयो। सोन ऐं चांदीअ जूं ॿ थेलियूं हुअसि, हिकिड़ी में सोन हो, ॿी में चांदी हो। उहे न खयूं। वरी उहे ॿई थेलियूं, हिकिड़ी वॾी थेली हुअसि खुर्जीन वांगुरु, उन में विझी ऐं हुन खच्चर ते रखी। खच्चर ते रखियईं ऐं खच्चर ते पाण बि चढ़ियो। हलियो
अली हिन जे पोयां, हे हले पियो अली हिन जे पोयां। तव्हां त हलंदा हलंदा शहर जे ॿाहिरि पिया था अची, शहर जे ॿाहिरि पिया था अली हिन जे पोयां हुजे। यहूदी खे ख़बर न पइजी सघी, यहूदी खे ख़बर न पइजी सघी अली हिन जे पोयां हुजे। जेॾीमहिल शहर जे ॿाहिरां पिया था त यहूदी उन थेलियुनि मां हिकिड़ी थेली जेका हिन जे खीसे में हुई, उहा थेली कढे। उन थेली में मिटी पियल आई, उन मां कुझु मिटी कढी, मिटी कढी ऐं पंहिंजे हथ ते रखी ऐं पढ़णु लॻो, माना मंत्र वांगुरु पढ़णु लॻो। पढ़ी ऐं हीअं मथे हवा में उछलाई। जीअं हवा में उछलाई त अली ॾिठो त ईअं ओचितो उते हिकिड़ो महल हिनखे ॾिसण में आयो। ज़बरदस्त महल हुजे। हिन बि महल ॾिठा पर अहिड़ो महल न हो, सोन चांदीअ जो महल हुजे। यहूदी साॻई खचर ते चढ़ी, हुनजा ॾाका हुजनि दर ते, पोइ हुन ॾाकनि ते मथे चढ़ी। हिन ॾिठो त हे बि आस्ते आस्ते पोयां पियो अचे। हिन ॾिठो त ईअं ओचितो हिकिड़ो जिन आयो, हिकिड़ो जिन आयो। उहे थेलियूं खचर तां लाथियूं। जीअं खचर तां लाथई त हिन ॾिठो त खचर ॾिसण में हिनखे न आयो, नज़रुनि खां ई ग़ाइबु थी वियो। यहूदी अंदरि महल में आयो, हे बि लिकंदो लिकंदो हुनजे पोयां, हे बि महल। थोरी देरि गुज़री त ॾिठईं त यहूदी हिकिड़ो सोनो ॾंडो घुरायो। सोनो ॾंडो घुरायो। उन में उहा सोनी जेका पेती हुई, उन में ज़ंजीरियूं हुजनि, उन में उहा पेती सोनी जेका हुई, हे जेके थेलियूं मां अथई उहे बि उन में रखी, उहे बि उन में रखी। अली ॾिसे पियो त हिते उहो यहूदी पियो चए त किथे आहिनि मिस्र जा ठग, किथे आहिनि इराक जा ठग जेके पंहिंजी उस्तादी करे ऐं हे कपिड़ा बि खणी वञनि, हे सोन बि खणी वञनि, त हे उन जा माल पिया। ईअं चई ऐं हे पंहिंजे चपनि में को मंत्र पढ़णु लॻो। जीअं मंत्र पढ़ियईं त अलीअ ॾिठो त ईअं ओचितो हिन जे साम्हूं खाधे जो दस्तरख़्वान अची वियो। क़िस्मे क़िस्मे जा उन में खाधा हुजनि। यहूदी खाइणु लॻो। यहूदी खाई अञा बसि कई त हिन ॾिठो त उहो दस्तरख़्वान पाण ई ईअं मथे उॾामी। वरी इहे चपनि में पइणु लॻो त ईअं शराब अची वियो। वरी उहो पीअणु लॻो। अली सोचियो त हाणे हे शराब जे नशे में आहे, शराब पीए थो, हे मौक़ियो आहे त जेकर मां हिनखे क़ाबू करे ऐं इहो कपिड़ा खणा। अली आस्ते आस्ते अची हिन जे पोयां ऐं तलवार कढी। तलवार जो हिन कढी त यहूदी खे ख़बर पइजी। यहूदी खे ख़बर पइजी। यहूदी हिन ॾे मुंहं करे ऐं चई त रुकिजी वञ। अली जीअं तलवार कढी त अली जो हथु हुते रुकिजी वियो, तलवार समेत। वरी अली ॿियो हथु वधायो, उहो बि हथु बीह रहियो। वरी अली हीअं थोरो हलणु लॻो त अली जो हिकिड़ो पेर बीह। हाणे अली हिकिड़े पेर ते बीठो। यहूदी उथियो, हिन ॾे निहारे वरी मंत्र पढ़ी। मंत्र पढ़ी त अली साॻो जीअं हुयो माण्हू सही सलामत ईअं थी। यहूदी पुछियुसि तूं केरु आहे, छो आयो आहे? हिन चयसि मां अहमद वनफ़ जो शागिर्दु अली मिस्री आहियां। मां दलीला जी धीअ ज़ैनब सां निकाह करणु थो चाहियां। हुन शर्त रखियो आहे हक़ महर जो। हक़ महर में हुन शर्त रखियो आहे तुंहिंजे धीउ जा कपिड़ा ऐं ॻह। सो मां आयो आहियां उन जे करे। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजी सलामती चाहीं थो त मूंखे उहे बि ॾे, ऐं तोखे इहो थो चवां त तूं मुस्लमान बि थी, न त मरी वेंदी इन दाबो। यहूदी चएसि हाणे
तूं हेतिरो थी मुंहिंजे अॻियां थो ॻाल्हाए, अलाए केतिरा आया, अलाए केतिरा आया, ही कपिड़ा खणण अलाए केतिरा आया, पर कंहिंजी बि चाल कामयाबु न वई। मुंहिंजा हे कपिड़ा खणी न सघिया। सो मूंखे अलाए छो थो तो ते क़्यास अचे। मुंहिंजी सलाह मञ त पंहिंजी जान बचाए भॼी वञ, मां तोखे माफ़ु कयो। ऐं तोखां हुननि कपिड़ा इन जे लाइ इहे घुरिया आहिनि त हू तोखे मारणु था चाहिनि। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह मञ, मां माफ़ु थो कयां वञे। अली जेसि न कपिड़नि खां सवाइ मां वापसि न वेंदुसि, कपिड़नि खां सवाइ मां वापसि न वेंदुसि, कपिड़ा मूंखे खपनि। यहूदी चयसि कोन मिलंदी, चई त न। यहूदी छा कयो, तव्हां हिकिड़ो प्यालो खईं, उन में पाणी विझी ऐं उन ते मंतर पढ़णु लॻो। मंतर पढ़ी ऐं हिन ॾे हीअं पाणी हारे चई त माण्हूअ जी शिकिल मां गॾह जी शिकिल में थी वञे। त अली पारां वाकई गॾह थी। हे जो गॾह थी वियो त जादूगर उथियो, हिनखे कन खां वठी पासे ते वञी हिनखे ॿधी पीआरे। हिनखे ॿधी पाण आयो शराब पीअण लॻो, ॿिए सुबुह ताईं शराब। सुबुह थियो वरी आयो हिनखे चई त अॼु मां तो ते सुवारी कंदुसि, पंहिंजे खच्चर खे अॼु मां आरामु कराईंदुसि, अॼु मां तो ते सुवारी कंदुसि। यहूदी थियो, उहे कपिड़ा ॻह ॻठा जेके सोना हुअसि उहो डंडो जेको घुराई उहे खणी तहखाने में अंदरि वञी रखी आयो। ॿाहिरि निकितो, अची गॾह ते चढ़ियो, उहे थेलियूं बि हिन ते रखियईं, चढ़ियो गॾह ते। जीअं ॿाहिरि निकितो त महल गाइब थी। हाणे अली सम्झे त पियो, ॾिसे बि पियो, पर ॻाल्हाए न पियो सघे। हाणे गॾह जो थी वियो त पे हलियो, हो मथां चढ़ियलु हुजेसि। तव्हां त हलंदो हलंदा अची बाज़ार में पहुता, यहूदी अची पंहिंजे दुकान ते दुकान ते जो पहुतो, लथो हिन तां जेके चांदी ऐं सोन जूं ॿई थेलियूं हुअसि उहे बि हिन लाथियूं, अची विया दुकान में अलमारी में रखियईं। अली गॾह जे शिकिल में पासे सां दुकान सां हिनखे ॿधी छॾी। हाणे अली सॼो ॿुधे बि पियो, ॾिसे बि पियो, पर वीचारो ॻाल्हाए कोन पियो सघे। हिन जी दुकानु खोलियो, दुकानु संभाली, ग्राहक आयसि पिए। ईअं हिकिड़ो हिन वटि सौदागर आयो, कंहिं दौर में को वॾो सौदागर हुयो। क़िस्मत जा चकर वीचारो खुटी पियो, कारोबार में नुक़सानु पियुसि, सौदागरी वियसि हली। हाणे ही पाणी भरे शहर में पाणी खपाईंदो, हाणे कमु कंदो हुई। पोइ वीचारो पंहिंजे ज़ाल जा ॻह खणी आयो हो यहूदी वटि। ॾिनई हिनखे ॻह, हिनखे चई त हे ॻह वठि, हिननि जा मूंखे पैसा ॾे। पुछईंसि छा कंदे? चई मां पाणी भरींदो हा, सो मूंखे हिकिड़ो गॾहो खपे, पैसा ॾे त मां गॾहो वठंदुमि। यहूदी चयसि जी गॾहो खपई त मूं वटि बि गॾहो आहे, मूं वटि बि गॾहो आहे, ॾिस इहो ॿाहिरि ॿधो पियो थी। अली ॿुधे पियो वेठो, चई ॾिस जे वणई त तोखे मां गॾहो ॾियां, जेके तुंहिंजा पैसा थियनि। सौदागर उथियो, ॾिठईं गॾ, हिनखे चई त ठीकु आहे, मुंहिंजा ॻह तूं खपे, ॻहनि जो हिसाबु कर, पोइ पंहिंजे गॾह जा पैसा ॿिया मूंखे पंहिंजा पैसा ॾिए। यहूदी हिन जा ॻह तोरे हिसाबु करे गॾह जा पैसा बि लाथईंसि, कुझु पैसा जेके थिया त उहे हिनखे रोक बि ॾिनी। सौदागर छा कयो, जो पैसा मिलियसि, लथो हेठि,
हाणे अली मिस्री जेको जादूअ जे ज़ोर सां गॾु थियो पियो उनखे खोलियईं, चढ़ियो गॾु ते हलियो। अली दिलि में चयो त बणा इन खां त हिन यहूदी हेठि भलो होसि, भला सॼो ॾींहुं त आराम, हेर वधि में वधि खणी ईंदो हिते दुकान ताईं, वरी दुकान खां घर, हाणे हे ढोराईंदो मूंखे पाणी, हीअ त मां मरी वेंदुसि। आराम त आराम जे माॻ, मां त मरी वेंदुसि। नेठि अची घर पहुतो, घर पहुतो, ज़ाल खे चई त गॾु वठी आयो, अॼु ॿधई गॾु खे, चई गॾु वठी आयो। माई उथी तो गाह जी मुठ खणी आई हिन जे अॻियां ते। अली चयो त हाणे त अड़जी वियुसि। हिन जे अॻियां जीअं जो गॾु इहो आंदई, गाह आंदई चारो हिन जे अॻियां जो रखियईं। अब हिन छा कयो जो जीअं माई निवड़ी हिन जे अॻियां गाह पई रखी त हिन हीअं कंधु हेठि करे खणी माई खे पंहिंजो मथो हयईं त माई पई किरी, माई दाऊं करणु लॻी। हिन जो मुड़ुसु बि उथियो, माई जो ॾाढियां दाहूं पई करे। पाड़े वारा बाया अची उन्हनि माई खे हितां खयूं। गॾ खे बि ॾाढा धक आहिनि। ज़ाल हिन खे चयो त या मूंखे तलाक ॾे या हिन गॾु वापसि करे, हीअ गॾु असांखे न खपे, या मूंखे तलाक ॾे या गॾु वापसि करे। हीअ पाण पहिरें ॾींहं हीअ हालति कई अथई की जेकॾहिं माण्हू न अचनि, हे मूंखे न छॾाइनि त मां त मरी वञा। हाणे माईअ जो हिन सां अहिड़ो ज़ोर रखियो त हिन वीचारे उन महिल वरी गॾु टिकाए, ॿ टे लठियूं हणी वरी चढ़ियो गॾु जे मथां, वरी हलाए अची यहूदी वटि पहुतो। अबा गॾु छो वापसि कई? न अबा मुंहिंजी माईअ ज़िद कयो आहे त गॾु जे घर में हूंदो, इहो गॾु घर में हूंदो त मूंखे तलाक ॾे। सो यार हाणे मुंहिंजो घर थो फिटे, महिरबानी कर पंहिंजो सौदो वापसि कर, गॾु पंहिंजो वटि। यहूदी चएसि हा तुंहिंजी मर्ज़ी। यहूदी हिन खे पैसा वापसि ॾिना, पोइ वियो हलियो। अलीअ ॾे निहारे हिन खे चई त बणा को सफ़ा बदबख़्त आहे, वॾो को निभागो जो हे बि तोखे वापसि करे। बसि हाणे तूं गॾु रहणु थो पसंदि करीं, पर तर्स मां बि तुंहिंजी अहिड़ी हालति कंदुसि जो नंढा वॾा तोते खिलंदा। अली वीचारो ॿुधे पियो, बेवसि लॻो पियो हुजे। कुझु घड़ी रही यहूदी दुकान बंदि कयो, दुकान बंदि कई, वरी साॻियूं थेलियूं हिन ते रखी, चढ़ियो हिन जे मथां, वरी हलां शहर जे ॿाहिरि अची पहुतो। वरी उते मंतर पढ़ी, हवा में उॾाई, महल ॾिसण में आयो। यहूदी हिन खे ॾाकनि ते चाढ़े वियो, उते वञी हिन थेलियूं ॿेलियूं लाथियूं। वरी उते महल में जीअं अंदरि आयो त वरी उहा कपिड़नि वारी पेती बि घुराई, उहो डंडो बि घुराई, ऐं वरी जीअं रोज़ु चवंदो हो त किथे आयो ठग, खणी वञो, जेको खणी वञे त हे मिल्कियत उन जी आहे। वरी साॻी तरह हिन मंतर पढ़ियो, दस्तरख़्वान हिन जे साम्हूं अची वियो, खाधई। वरी मंतर पढ़ियईं, शराब अची वियो, शराब पी सफ़ा मस्तु थी वियो। शराब पी वरी हिन छा कयो जो हिकिड़ो प्यालो पाणीअ जो खईं, उन में पाणी विझी वरी हुन ते कुझु पढ़ी ऐं गॾु ते हारे हिन खे चईं त पंहिंजी असुली शिकिल में अचे। जीअं जो हारियईं त साॻो अली थी। यहूदी चएसि त अली मां नसीहत थो कयां, मुंहिंजो चवणु मन, मूंखां बच। छॾ पंहिंजे हिन ज़िद तां लही वञ, मायूं ॿियूं खोड़ तूं उन सां जंहिं इहो शर्त रखियो थी तूं उन खे छॾ, न वरी मां पंहिंजे धीउ जा तोखे कपिड़ा ॾींदुसि। इहे सवला न अथई, लालच छॾ, भलो अथई, न त मां जादूअ जे ज़ोर सां रिछ करे छॾींदुसि या भोलो बांदर करे छॾींदुसि ऐं हिकिड़ो जिन तो ते मां मुक़ररु कंदुसि जेको तोखे कोह काफ़ जबल ते खणी उते उछलाईंदी, माइटनि खे बि कोन लभंदी। अली चएसि त तूं छा बि चयो,